शुरू करियां थी अल्लाह जे इन बाबरकत नाले सां जेको वॾो मेहरबान ऐं निहायत रहम करण वारो आहे। इल्म सां प्यार मुंहिंजो आ कलम हथियार मुंहिंजो आ। इल्म सां प्यार मुंहिंजो आ कलम हथियार मुंहिंजो आ। करे हासिल इल्म समझो ॼण त सॼो संसार मुंहिंजो आ। अव्हां सभिनी साथियुनि भेनरनि ऐं भाइरनि खे करण ॾिसां सिंधी तरफ़ां अस्सलामु अलैकुम। अॼु जी मुंहिंजी तकरीर जो उन्वान आहे कलम बजाए हथियार हथनि में। मौजूद सामीने ग्रामी ऐं सोचनि जे सागर में गुम थी जॾहिं हिन मौज़ू ते लिखण लॻियसि त मुंहिंजे ज़मीर आवाज़ ॾिनो, ए बेख़बर तूं छा ॼाणी हिननि मासूम ज़िंदगियुनि खे जेकी पढ़ण लिखण जी उमिरि में कलम बजाए हथियार खणी वेठा आहिनि। छा उहे मुंहिंजे वतन जा मासूम ॿार जेके पंहिंजी ज़िंदगी खे अकेलाई जी वीरानी में विझी कलम जहिड़ी कुवत खे छॾे अॼु हथियार खणनि त इते जो मुआशिरो कीअं तरक़ी कंदो। मौजूद सामीने ग्रामी अॼु जॾहिं मुंहिंजो नज़र नौजवान नस्ल ते पियो त मुंहिंजो अंदर सड़ी पियो जो अॼु हू कलम ऐं किताब हथनि में खणण जे बजाए ख़ुदकशी कनि त इते जो मुआशिरो कामयाबी जी पुल तां उकरी मंज़िल कीअं माणींदो। जंहिं क़ौम जा जवान पढ़ण बदिरां पिनण लॻनि, जंहिं क़ौम जूं नियाणियूं पढ़ण बदिरां घरनि में कमु कनि त इते जो मुआशिरो कीअं तरक़ी कंदो। छा इहा क़ौम तरक़ी कंदी जंहिं क़ौम जा जवान हुकुमरानी जी हवस में तालीम त रहिजी पर पंहिंजी जाइ मुहज़ इंसानियत ई न समझी सघिया। कलम हूंदो हर ॿार जे हथ में बंदूकूं न हूंदनि गोलियूं। कलम हूंदो हर ॿार जे हथ में बंदूकूं न हूंदनि गोलियूं। जिन ॻोठनि जा पिया बंदि आहिनि चो बंदि उहे स्कूल खोलियूं। जिन ॻोठनि में स्कूल न आहिनि चो गॾिजी उहे ॻोठ ॻोल्हियूं। मौजूद सामीने ग्रामी पर अॼु जॾहिं मुंहिंजो नज़र ऊंधा रस्ता लताड़े हिन भलारी भूं जे सुहिणे सखर ते पियो ऐं हिन शहर जे नौजवान अजमल सावन ते पियो त मुंहिंजी दिलि उदास थी वई ऐं रूह रड़ियूं कंदे चयो त जेको पंहिंजी ऐशो मुसरत चंड जी चांडान ऐं सितारनि जी मुल्क जहिड़ी ज़िंदगी खे अलविदा करे सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिन समूरे रणपट खे इल्म जे सुरहान सां मुअत्तर करण आयो। पर अफ़सोस त हिन सिंध जे जोधे जवान खे बि असांजे मुआशिरे ऐं इन इल्म दोस्त इंसान खे बि असांजे मुआशिरे सिज जे लहंदड़ लामनि जी हमेशह लाइ लाड़े छॾियो। हू त भिटाई जी भूं खां परे ऐं पंहिंजो पाण खे ईअं सम्झंदो हो त ॼण त को मोर साए ऐं पीले रूप में रिणंदो हुजे। पर अफ़सोस त हिन तालीम दोस्त इंसान खे बि गोलियुनि जो कार्ड बढ़ाए छॾियो। पर अॼु जॾहिं मुंहिंजो नज़र दुनिया जे ॿियनि मुल्कनि जी तालीम ते पियो त मां ख़ुशि थियसि। पर जॾहिं मूं मुंहिंजे मुल्क जी तालीम जे बारे में पढ़ियो त मुंहिंजे लुड़कनि जूं लाड़ूं लड़ी पियूं ऐं मां ईअं महसूसु कयो त ॼण त मां पोइ हिते रहिजी वियल ऐं हारायल उहो इंसानु आहियां जेको पंहिंजी मंज़िल न माणे सघंदो। पर अॼु मूं इहो लिखियमि पिए त मुंहिंजो नज़र मुंहिंजो ज़हन मुंहिंजो दिमाग़ ऐं मुंहिंजी दिलि पंहिंजनि समूरनि अहसासनि जज़्बनि ऐं अक़लमंदी जे अॻियां ईअं सजदा रेज़ हुई ॼण त मुंहिंजो हीउ मुल्क ज़रूरु तरक़ी कंदो। हा, इहा तालीम ई आहे जेको इंसान खे पंहिंजी तारीख़ लिखणु सेखारे थी। छो त अगरि दौलत दरिया ख़ान अंग्रेज़ी पढ़ियल हुजे हा त पंहिंजी सवानीअ उमिरि ज़रूरु लिखे हा। पर अफ़सोस त हीउ सिंध जो जोधो जवान बि तालीम खां महरूम रहियो। हीअ कूक संदे वार खां खंजर खां तिखी आ। हीअ कूक संदे वार खां खंजर खां तिखी आ। हीअ कूक थदी हीर ऐं ओहड़ खां थदी आ। वहमनि जे मक़ामनि ते सुती पई आ मगर जे हीअ क़ौम उथी पई त महशर खां बि तिखी आ। मौजूद सामीने ग्रामी कंहिं सच चयो आहे त फाते जिन धरतीअ जी कुंड ते पेर रखंदो आहे त सभ खां पहिरीं हिन धरतीअ जूं लाइब्रेरियूं ॾकी वेंदियूं आहिनि। पर जॾहिं को अदीब शाइर ऐं दानिश्वर धरतीअ ते पेर रखंदो आहे त सभ खां पहिरीं हिन धरतीअ जूं लाइब्रेरियूं वसी थी वेंदियूं आहिनि। इंसान पंहिंजी मंज़िल ते अॻिते वधण बि सिर्फ़ ऐं सिर्फ़ तालीम ज़रिए सिखियो आहे ऐं हिन सारे संसार में सिंध खे बाबुल इस्लाम जहिड़ो लक़ब ॾींदड़ बि तालीम हुई। अगरि तालीम न हुजे हा, इस्लाम न हुजे हा त हरगिज़ सिंध खे बाबुल इस्लाम लक़ब न मिले हा। हर इंसान हाणे हिन एडवांस दौर में ऐं वेल एजुकेटेड मुआशिरे में ॼण त ज़ंजीरनि सां जकड़ियल आहिनि। हाणे असांखे हिकु आवाज़ थी, हिकु तालीम याफ़्ता थी सिंध जी सीन इंसान जी सीन खे तालीम सां संवारणो पवंदो। रोशनीअ जा राही बणिजी, पैगंबरी जा पहिरे बणिजी, मोहब्बत जा मात बणिजी, इंसान जो रोशन ऐं पुरअमन मुस्तक़बिल लिखंदड़ फ़रिश्ता बणिजी हिननि मासूम ज़िंदगियुनि खे कलम बजाए हथियारनि जे बजाए कलम जहिड़ी कुवत ॾींदासीं त जीअं ही मुआशिरो ऐं मुल्क तरक़ी करे सघे। मुल्क मदीने जो को मट न आहे, मुल्क मदीने जो को मट न आहे, पर सिंध बि मुंहिंजी कंहिंखां घटि न आहे।